अचो साथ संगत जी प्रेम सा झोली फैलायूं सिक श्रद्धा सा दामन फैलाए प्रभु को भगवान जी भक्ति घुरूं प्रभु जो नाम संतन संगत जी सेवा घुरूं प्रेम घुरूं प्रभु कृपा कयो सभिनीनि जा सब दुख दूर कयो सर्व साथ संगत जी हाजरी कबूल कयो बिरथी कदे न हो वई जन की अरदास नानक जोर गोबिंद का पूर्ण गुणतास मेहर कयो प्रभु सर्व साध संगत ते ओम त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी नवदुर्गे जगन मात्र प्रणमामि मुहुर्मुहुः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते ओम नमश्चंडिकाय नमः ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ शान्ति 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 बोलो श्री जगदम्बे मैया की जय शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो जोता वाली माता तेरी सदा ही जय हो मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो बोल साचे दरबार की जय। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा ओम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री राम जय राम 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 सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्व साध संगत जी अरदास प्रभु जी नाम सुमिरन सां गॾु भक्ति सां गॾु महात्मा कल्याण दास कंदा प्रभु जे चरणन में श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
साथ संगत जी अचो गुरुवार सत्संग भक्ति कीर्तन में प्रवेश कयो भाई। भाव सां श्रद्धा सां हाजरी लगायूं प्रभु जे चरणन में। हिकड़ी विशेष सूचना, एकादशी भक्ति योग जागरण 29 जुलाई नी शनिवार पद्मा एकादशी स्थान बाबा आनंदराम दरबार में ही सात संगत जी 29 जुलाई यानी शनिवार परी न भाई जरूर जरूर हाजिरी लगाए जो। सात संगत जी सेवा करे रहिया आहिनि, माताऊं दरबार साहब जी महिला सेवा समिति, उन्हनि जे बदिलों असां तव्हांखे निमाणी वेनती करे रहिया आहियूं, जरूर जरूर हाजिरी लगाए जो भक्ति सत्संग कीर्तन में। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ऐं हिकिड़ी ॾाढी विशेष सूचना, ॾाढी सुंदर सूचना तव्हांखे असांजा आदरणीय डॉक्टर रमेश कलवानी जी ॾींदा। पहिरियों उन्हनि जो स्वागत कयो ताड़ियुनि सां तव्हां साथ संगत जी ध्यान पूर्वक श्रवण कंदा। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। एक बारो हथ मथे करे ताड़ी वजाईदा संगत लाए। केड़ी प्यारी संगत इन आश्रम में। एक बारो अञा जोरदार ताड़ियों असांजे कृष्णदास जी लाए, असांजे संतन लाए, असांजे। मैं चलता गया रास्ते मिलते गए, मैं चलता गया रास्ते मिलते गए, कांटे रास्ते के फूल बनकर खिलते गए। ये जादू नहीं है, ये चमत्कार नहीं है, ये आशीर्वाद है हमारे गुरुजी का, कृष्णदास का। न जाने इसी रास्ते पे कई लोग फिसलते चले गए, केतरा ही मानू ॾिसो पोइते थी विया। बस आसीस हुजे पो किथे जो किथे भगवान असांखे पहुंचाए सरे थो। वो तैरते तैरते भी डूब गए जिन्हें अपने ऊपर गुमान था, और वो डूबते डूबते भी तर गए जिस पर कृष्णदास मेहरबान था। जिन्हें आशीष थींदी आहे संतन जी त असां कुछ न आहियूं, तॾहिं बि इलाही कुछ ठही वेंदा आहियूं। हिकु प्यारी संगत लाइ हिकु ख़ूबसूरत संदेश। असांजा दादा जशन वासवानी पूना जा महान संत, जंहिंजो जन्म ॾींहुं हाणे 2 अगस्त जो अचण वारो आहे, क्षमा दिवस जे रूप में माफ़ कयूं असां। मां ॾिसां थो, मूंखे 38 साल थिया प्रैक्टिस कंदे, 75% बीमारियुनि जो कारण सिर्फ़ ग्रज, दोष, जलन, गुस्सो, चिड़चिड़ोपन, कंहिंजो कंहिंसां न कंहिंसां काई न काई परेशानी आहे असांखे। 2 अगस्त 2 बजे सभु कोई अखियूं बूटे करे ईश्वर खे प्रार्थना कंदासीं कि जंहिंसां बि मूंखे परेशानी आहे। ॾिसो, मिट माइट सां घर में पीउ पुट नथा ॻाल्हाइनि, ज़ाल मुड़ुस नथा ॻाल्हाइनि, ससु सहुरो नथा ॻाल्हाइनि, ससु नुंहुं नथी ॻाल्हाए। इलाही इलाही ॾींहं एतिरा मरीज ईंदा आहिनि। मां महसूसु कंदो आहियां कि ॾाढो तनाव आहे सभिनी खे। बीमारियुनि जो कारण ई उहा, निंड नथी अचे सभिनी खे, सिर्फ़ु इन करे कि मां छो झुकां, मुंहिंजी ग़लती कोन्हे का। सभु भुलाए सरियो। जेको हिन या हिते वेठो आहे उहो माफ़ी घुरंदो, उहो माफ़ी ॾींदो। तव्हां पंहिंजे तरफ़ां फ़ोन करे सरियोसि, सभु कुझु भुलाए सरियो। समुद्र जे किनारे, मां 2 मिंट टाइम वठंदुसि। समुद्र जे किनारे 2 दोस्त वञनि पिया, ॿिन्ही में कंहिं ॻाल्हि ते तू तू मैं थी वई, झगड़ो थी वियो। हिकिड़े दोस्त ॿिए दोस्त खे जोर सां चमाट हईंसि। जेके चमाट हईं हुनखे ॾाढो गुस्सो आयो, ख़राबु लॻुसि। तुरंत हुनखे लकड़ी खईं और रेत ते लिखी सरियईं कि मेरे दोस्त ने मेरे को झापड़ मारी। कुछ ॾींहं गुज़रिया, वरी 2 दोस्त लंघनि पिया उहे ई, त जंहिंखे चमाट हईं उहो अचानक सां समुद्र में ॿुॾण लॻो, तरण न ईंदोसि। ॿिए दोस्त जे झापड़ हईंसि, तुरंत टपो ॾेई करे हुन खींचे करे समुद्र मां ॿाहिरि कढी आयो। जंहिंखे बचाई उन चट्टान ते लिखी सरियईं कि आज मेरे दोस्त ने मेरी जान बचाई। त हे दोस्त वाइड़ थी वियो, चई उन ॾींहुं झापड़ हई वएं त तो रेतीअ ते लिखी सरियो कि आज मेरे दोस्त ने झापड़ मारी, ऐं अॼु तो चट्टान ते लिखियो कि आज मेरे दोस्त ने मेरी जान बचाई।
हुन जवाब ॾिनईंसि, जेके बुरियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि असां रेत ते लिखंदा आहियूं, समुद्र जी लहर ईंदी आहे ऐं उन खे मिटाए करे हली वेंदी आहे, ऐं जेका सुठी ॻाल्हि थींदी आहे उहा चट्टान ते लिखणु खपिजे कि केतिरे समुद्र लहरियूं अचनि लेकिन उहा हमेशह उन जॻह ते लिखियलु हुजे। जोरदार ताड़ियों कि केतिरी सुठी ॻाल्हि आहे। अच्छी यादों का अचार बनाइए, सालों साल रखिए, बुरी यादों की चटनी बनाइए, 2 दिन में खा के भूल जाइए। खोड़ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि कि इन खे ॻाल्हि ते असां विढ़ूं था पिया, भुलिजी वञूं। सुठी ॻाल्हि के कई अथव उन खे हमेशह अंदरि रखो, अचार वांगुरु सालनि जा साल हलंदी, असांखे उहा यादि रखणी आहे सुठी, किनी ॻाल्हि भुलाइणी आहे। इहो असांजो गुरूअ जो संदेश आहे। 2 तारीख़ जो 2 बजे सभु कोई, मां हिकु बैंड आंदी आहे, तव्हां निकिरण महिल तव्हांखे असां ॾींदासीं कि हीअ जीअं फ्रेंडशिप बेल्ट हूंदो आहे या रक्षाबंधन जी राखी हूंदी आहे, तीअं हिन में लिखियलु आहे, हे पूना मां आए आहिनि, हिन में फार्ग्यूनेस लिखियलु आहे कि मां सभिनी सां प्यार कंदो आहियां, मां सभिनी खे माफ़ कंदो आहियां। इहो ॾाढो वॾो पुण्य जो कमु आहे। हे ॿधिजो ज़रूरु, हे उतां आसीस जे रूप में आयो आहे सभिनी लाइ, हिकु हिकु माण्हू लाइ। त निकिरण महिल गेट तां महिरबानी करे वठिजो हे, ऐं हे ज़रूरु ॿधिजो, जंहिंसां इहो लॻे कि मां सभिनी खे माफ़ करे छॾियो, मां सभिनी खां माफ़ी वरिती। एतिरा हल्का थी वेंदासीं, दवाउनि खां मुक्त थी वेंदासीं, निंड सुठी ईंदी, हर परेशानी खां दूर थी वेंदासीं। यूं ही नहीं आती है खूबसूरती इंद्रधनुष में, अलग अलग लोगों को, अलग अलग परिवारों को एक होना पड़ता है। ये इंद्रधनुष तॾहिं ठहंदो आहे जॾहिं असां सभु हिते मिलंदा आहियूं। अलॻि अलॻि आहियूं त की ॻाल्हि ई न आहे, सभु अची हिते वेठा आहियूं, केॾो शानदार इंद्रधनुष थो लॻे पियो। त ज़ोरदार ताड़ियूं असांजे कृष्णदास लाइ। पहिरियों मां उन्हनि खे बेल्ट ॿधंदुमि कि उहे असांखे माफ़ करनि। जाने अनजाने असां इंसान आहियूं, ग़लती थी वेंदी आहे, त छो न असां हुन खां माफ़ी वठी संतनि खां, ऐं असां बि हिक ॿिए खे बेल्ट ॿधी करे ऐं हिन चिंता तनाव ऐं इन टेंशन खां दूर थियूं करे। आयो लाल सभई चओ जय श्री कृष्ण। ओम भाई ताड़न सां आशीर्वाद मिले, खूब प्रभु जी कृपा मिले, साथ संगत जो खूब प्रेम मिले। भाई श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ॾाढो सुंदर संदेश, ॾाढो ई बढ़िया। ऐं इहो संदेश असांखे ॾाढी शांती पहुचाईंदो। भाई कीअं, अगरि असां कंहिंजा अपराध, कंहिंजा गुनाह माफ़ कंदा आहियूं त माफ़ करण वारो ॾाढो वॾो थींदो आहे। चओ हरे राम। उनखे ॾाढो ऊंचो पद ॾिनो वेंदो आहे जेको माफ़ी ॾींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। त ॾाढो सुंदर संदेश भाई, हिन जो तव्हां ज़रूर ज़रूर पूरो लाभ वठिजो, हा न, पूरो लाभ वठिजो। ॾिसो संतनि जो जनम ॾींहुं बि आहे, संतनि जी कोई पावन तिथि बि आहे, त उहो बि हिकिड़ो असांजे लाइ त्योहार आहे, उहो बि हिकिड़ी असांजे लाइ भक्ति थी वेंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। काली माइनर। अचो भाई, प्रेम सां लीन थियो भगवान जे भक्तिअ में, कथा कीर्तन गुरबाणी भजन में प्यार सां हाज़िरी लॻायो। भाई सतगुरनि भी प्रार्थना कई आहे कि प्रभु तू कृपा कर, तू मेहर कर, तॾहिं हे जीव भक्ति करे सघंदो आहे। संत सतगुरु भगवान कीअं आहिनि, उन्हनि जी तुलना कई वई आहे बादल सां। जीअं तव्हां ॾिसंदा आहियो, बादल मींहुं वसाईंदा आहिनि, बरसाति कंदा आहिनि न, ॾाढी ओॾी महिल ॾाढो आनंद ईंदो आहे असांखे जेॾी महिल बरसाति पवंदी आहे। ऐं हिन महिल त असां सभु चाहियूं था भाई केॾी तेज गर्मी आहे, भगवान मेहर जो मींहुं वसायो। संतनि जी तुलना सतगुरनि जी बादल सां कई वई आहे। जीअं बादल बरसाति कंदा आहिनि, पाणी वसाईंदा आहिनि, मींहुं वसाईंदा आहिनि, तीअं संत बि असांजे जीवन में अची करे भक्ति रूपी बरसाति करे वेंदा आहिनि।
चओ हरे राम। ओॾीमहिल हे मन जेको आहे इहो जन्मनि खां सुकियल पियो आहे, उनखे हरो भरो करे छॾींदा आहिनि। एॾी कृपा कंदा आहिनि भाई। जन्म जन्म का विछड़िया मिलिया। असांजो जेको जीवन आहे, अलाए घणा जन्म असां गवाए चुकिया आहियूं भाई। चओ जय श्री कृष्ण। आवाज अचे थी साफ़ सम्झ में? पक? अलाए छो मूंखे ई नथी अचे भाई। एॾो गूंजे थो आवाज, घटि कर न, इको बेस। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कई बार करण वारे की आवाज समझ में न ईंदी आहे, अलाए ॿुधण वारा तव्हांखे शाबस आहे भाई। चओ राम। सतगुरनि ॾाढी सुंदर प्रार्थना कई आहे। चवनि था हे जीव जेको आहे जन्मनि खां भटकियल आहे, जन्म जन्म का विछड़िया मिले विया, साध कृपा ते सूका हरिया। पर हे गुरु कृपा कंदा आहिनि, सतगुरु कृपा कंदा आहिनि त उहे असांखे भक्ति ॾेई करे उन प्रभुअ सां मिलाए छॾींदा आहिनि। चओ राम। भक्ति मिली वई त पोइ छा थींदो आहे? चवनि था अनद विनोद करे दिन राति। पोइ ॾींहं राति हुनखे आनंद ई महसूस थींदो आहे, मौज महसूस थींदी आहे, प्रभु जी कृपा महसूस थींदी आहे। जेको भक्ति जो सहारो खणी वठंदो आहे भाई, उनखे अंदर ई सभु कुझु मिली वेंदो आहे, ॿाहिरि उनखे भटकणो ई न पवंदो आहे। सभु कुझु घर में, ॿाहिरि नाही, भीतर ई मिली वेंदो आहे। पर तॾहिं जॾहिं सतगुरु कृपा कंदा आहिनि, भगवान कृपा कंदा आहिनि भाई। चओ हरे राम। असांजो फर्ज़ छा आहे उहो बि सतगुरु ॿुधाइनि था। चवनि था सुमति पाए नाम ध्याए, गुरमुख होए मेला जियो। संतनि जे चरणनि में वञूं, गुरमुख बणिजऊं, मनमुख न थियूं भाई। कई बार ॾिठो वेंदो आहे संसार में कि कई माण्हुनि जो जीवन ईअं ई गुज़रंदो थो वञे, ख़बर ई नथी पए। कंहिंखे चओ भाई भक्ति कर, हा समय ईंदो त कंदासीं, समय हूंदो त कंदासीं, पहिरियों कमकार निपटाए वठूं। एॾो लापरवाह इंसान। चओ हरे राम। कथा ईंदी आहे न सतगुरनि जी कि हिकु बार संत विया हिकिड़े माण्हू खे चवण कि भाई अच भाई कथा ते नथो अचे, गुरुवार नथो अचे, कीर्तन ते नाम नथो जपे, भक्ति कर भाई, जीवन ॾाढो कीमती तोखे मिलियो आहे। हा साईं ईंदासीं। जवानी हली वई तुंहिंजी, भक्ति कर भाई। हा साईं बसि हाणे पुट जी शादी थी आहे, बसि हाणे कार्ज निपटी विया आहिनि, सभु पोइ वरी ईंदासीं। वरी चयो संतन अच भाई, बसि हाणे पोटे जो मुंहुं ॾिसां। हल भाई तोखे भगवान पोटरो बि ॾिनो, इहे बि कृपा कई, हाणे त अच। बसि साईं हाणे पुट खे सभु कमकार सौंपे, ऐं मां त बसि तव्हांजी सेवा में ईंदुमि, तव्हां वटि भक्ति कंदुमि। चओ हरे राम। आख़िर न आयो अंत समय ताणी। एॾी चिंता परिवार जी, इहो बि त रोग आहे। चओ हरे राम। डॉक्टर साहब असांजा वेठा आहिनि, हिननि ॿुधायो न भाई 75% मन जा ई रोग आहिनि। चओ हरे राम। 25% जरूर तन जा बि हूंदा, पर अधिकतर असांखे मन जा ई रोग था सताइनि। मन जी रोग जी दवा कहिड़ी आहे भाई? चवनि था प्रभु जे नाम, सर्व रोग का औखद नाम। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। संत चवण लगा भाई तुंहिंजो पूरो जीवन गुजरी वियो, तू भक्ति करण ना आहे। पोइ जॾहिं गुजारे वियो त संत हुनजे अंतिम समय ते विया, भाई जेकी बि क्रिया थींदी आहे अंतिम समय में विया, ॾिठऊं त हुनजे घर में हिकिड़ो बैल ॿधियल आहे। चओ हरे राम। संतन दृष्टि विधी त ॾिठऊं, चयूं अरे हे त भाई उहो ई सेठ आहे, जेके जीवन भर चवंदा हुआसीं भक्ति कर, नाम जप कीर्तन कर, ऐं हिन जो ॿियो जन्म उनजे ई घर में बैल रूप में थियो आहे। संतन पंहिंजी अंतर आत्मा में उनखे आवाज ॾिनी, छो भाई तोखे जो जीवन भर चयोसीं भक्ति कर, ॾिस हाणे पछतावो थिए ई थो न। भक्ति करे वठियां त हिन जोड़ खां बचियां,
जन्म मरण खां भगवान तोखे बचाए वठे आ भाई, पंहिंजे चरणनि में रखे आ, हाणे तोखे वरी भटकणो पवंदो। एॾी कृपा भगवान जी, तोखे मानुष जन्म मिलियो, पर पोइ बि तूं विनाए छॾियो, उनखे गवाए छॾियो भाई। भक्ति न कई, भजन न कयो। अमृत जी वर्षा तुंहिंजे नगर में कई संत महात्मा भक्तजन करे रहिया हुया, पर तूं भक्तिअ जो लाभ न वरितो, तूं व्यर्थ पंहिंजो समय गवाए छॾियो भाई। चओ हरे राम। तो संत असांखे कई बार इशारो कंदा आहिनि भक्ति जो, नाम जो, सेवा जो, पर असां उहो इशारो समझूं ऐं समय रहते समझूं भाई। गुरमुख होए मेला जियो, गुरमुख बणिजी उन प्रभु सां मिली वञूं भाई। अचो भक्ति कयूं, प्रेम सां, भाव सां हाज़िरी लगायो गुरबाणीअ में। झिम झिम बरसे अमृत धारा, झिम झिम बरसे अमृत धारा, झिम झिम बरसे अमृत धारा, झिम झिम बरसे। मन पीवे, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा। गाओ झिम झिम बरसे। मन पीवे, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, झिम झिम बरसे। सब किछ घर में बाहर नाही, बाहर टोले सो भरम भुलाई। सब किछ घर में बाहर नाही, बाहर टोले सो भरम भुलाई। गुर प्रसादी जिन अंतर पाया, सो अंतर बाहर सुहेला जियो, सो अंतर बाहर सुहेला जियो, झिम झिम बर। गाओ अमृत धारा, झिम झिम बरसे। अमृत धारा, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा।
आनंद विनोद करे दिन राती, सदा सदा हर केला जियो। आनंद विनोद करे दिन राती, सदा सदा हर केला जियो। जेके भक्ति कंदा आहिनि भगवान जी, साध संगत जी, ये प्रैक्टिकल ॻाल्हि आहे। ये कोई ईअं बि न आहे कि विशेष तव्हांखे हिन जे लाइ शास्त्र पढ़ना पवंदा, वेद पढ़ना पवंदा, कोई ग्रंथ पढ़ना पवंदा, न। ये प्रैक्टिकल ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसजो, जेके भक्ति कंदा आहिनि उन्हनि जो चेहरो ई तव्हांखे अलॻि नज़र ईंदो, चाहे कहिड़ी परिस्थिति हुजे, उनमें सम रहण उन्हनि खे ईंदो। चओ हरे राम। अरे वॾनि में वॾा दुख ईंदा आहिनि भक्तनि जे घर में, परिवार में, उन्हनि जे जीवन में, पर उहे कॾहिं भटकंदा न आहिनि, उहे कॾहिं चिंता न कंदा आहिनि। उन्हनि खे भरोसो हूंदो आहे भगवान ते, भक्ति जो भरोसो हूंदो आहे। इन संसार में टिनि लोकनि में सभिनीनि खां सुठे में सुठो जेको भरोसो आहे उहो भक्तिअ जो भरोसो आहे। चओ हरे राम। उन जे अलावा ॿियो कोई भरोसो अहिड़ो न आहे जेको असांखे सुरक्षित लगे। चओ जय श्री कृष्ण। जेके सदाई भक्ति कंदा आहिनि उन्हनि जो चेहरो प्रभु उन्हनि ते विशेष कृपा कंदा आहिनि। उन्हनि जो तव्हांखे स्वभाव अलॻि नज़र ईंदो ॿियनि खां। अरे थोड़ी घणी भक्ति करण वारा बि तव्हांखे अलॻि ई नज़र ईंदा। चओ हरे राम। त जेके सदा सदा प्रभु जी भक्ति में हूंदा उन्हनि ते भगवान जी विशेष कृपा थींदी आहे। चओ राम हरे राम। गायो भाई, कृपा असां ते बि थी रही आहे, मेहर जी बरसात असां ते बि थी रही आहे भाई, हा न। भगवान विशेष कृपा करे रहिया आहिनि पंहिंजी भक्ति जी बरसात में, पंहिंजी भक्ति जे मींहं में असांखे विहारियो आहे भगवान। कृपा महसूस कयो भाई, गायो। झिम झिम बरसे अमृत धारा, बोलो। झिम झिम बरसे अमृत धारा, मन पीवे सुन शब्द बिचारा। झिम झिम बरसे बोलो अमृत धारा, झिम झिम बरसे। जन्म जन्म का विष्णा मिलिया, साध कृपा ते सुका हरिया। जन्म जन्म का विछड़ा मिले, साध कृपा ते सुका हरे। सुमत
होवे मेला जियो झिम झिम बरसे गाओ अमृत झिम झिम बरसे ओ मन पीवे सुन शब्द विचारा झिम झिम बरसे अमृत धारा झिम झिम बरसे अमृत धारा झिम झिम बरसे अमृत धारा झिम झिम बरसे श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जी अमृत जी वर्षा उनमें सभिनीनि खे मौको बि न मिलंदो आहे भाई विझण जो। कोई विरला हूंदा आहिनि जिन ते प्रभुअ जी विशेष कृपा हूंदी आहे, सतगुरनि जी विशेष दया थींदी आहे, उन्हनि खे भक्ति मिलंदी आहे। कोई अगरि पुछे असां खां कि सतगुरनि जी सभिनीनि खां वॾी में वॾी दया कहिड़ी थींदी आहे, कृपा कहिड़ी थींदी आहे, त तव्हां छा चवंदो? कंहिंखे अगरि सतगुरनि जी कृपा सां पुटु मिलियो हूंदो त उहो मूंखे असांखे ईअं ई चवंदो, भाई असां ते भगवान जी सतगुरनि जी कृपा थी आहे, इहो पुटु मूंखे उन्हनि ॾिनो आहे, हा न। कंहिंखे भगवान घर ॾिनो हूंदो, सतगुरनि अरदास करे घर ॾिनो हूंदो त उहे चवंदो मूंते विशेष कृपा थी आहे, मूंखे सतगुरनि घर ॾिनो, मूंखे धन ॾिनो, मूंखे दौलत, मूंखे दुकान मकान घर परिवार ॾिनो, हे ॾिनो हो ॾिनो। पर सभिनीनि खां वॾी कृपा सतगुरनि जी थींदी आहे जॾहिं सतगुरु सेवक खे नाम ॾींदा आहिनि, भक्ति ॾींदा आहिनि, सत्संग कथा कीर्तन सेवा ॾींदा आहिनि। चओ हरे राम। इन खां वॾी ॿी कोई दया सतगुरु पंहिंजे सेवक ते न करे सघंदा आहिनि भाई। चओ राम। प्रभु सां मिलण जी राह ॾींदा आहिनि, नेम ॾींदा आहिनि। नेम में ॾाढी वॾी शक्ति अथव भाई। महाभारत में भीष्म पितामह जा वचन अथव, तव्हां कॾहिं पढ़ी ॾिसजो भाई। संतनि ये वचन ॿुधाया आहिनि कि भीष्म पितामह चवनि था महाभारत में, अगरि कोई 12 साल, ध्यानु ॾिजो ॾाढी कम जी ॻाल्हि, अगरि कोई 12 साल हिकिड़ो बस कोई नियम पकड़े वठे ऐं उनखे लगातार करे, हिकु ॾींहुं बि गैप न करे, हिकु ॾींहुं बि छुट्टी न करे भाई, 12 साल अगरि कोई नेम करे, कोई बि नेम पकड़े, भाई मां रोज भगवान जा दर्शन कंदुमि, मंदिर वेंदुमि, मां रोज प्रभु खे हिकिड़ी माला चढ़ाईंदुमि, मां रोज प्रभु जो वेही नाम जपंदुमि, मां रोज हे कंदुमि भगवान जे लाइ, मां रोज भगवान खे भोग लॻाईंदुमि, अगरि 12 साल बिना गैप करे करे त भगवान उनखे साक्षात दर्शन ॾींदा आहिनि। चओ हरे राम। पर असांखे लॻंदो 12 साल त कोई वॾी ॻाल्हि कोन्हे भाई, करे वठंदासीं, कोई वॾी ॻाल्हि कोन्हे। पर इन विच में कई कठिन परीक्षाऊं बि थींदियूं आहिनि। कई अहिड़ा भगवान ई अहिड़ा तर्क ॾींदा आहिनि, भगवान ई अहिड़ी व्यवस्था कंदा आहिनि कि केॾी महिल असांजो मन जेको आहे बेईमान थी वञे। चओ हरे राम। पर अगरि कोई 12 साल नेम निभाए त भगवान उनखे दर्शन ॾींदा आहिनि। इहो वचन हिकिड़े संत ॿुधी वरितो। हिकु बार हिकिड़े कथा में वेठा हुया त हिकिड़ा महात्मा भक्ति कराए रहिया हुया, उन्हनि इहे ई वचन ॿुधाया भीष्म पितामह जा कि 12 साल कोई नेम पकड़े त भगवान साक्षात दर्शन ॾींदा आहिनि, ज़रूर दर्शन ॾींदा आहिनि। हिकिड़े भक्त इहा ॻाल्हि ॿुधी वरिती, ॾाढो सुंदर उन्हनि जो चरित्र ईंदो आहे भक्त चरितांग में, उन्हनि जो नालो बि हुयो कृष्णदास। चओ हरे राम। है न, महात्मा उहे कृष्णदास ॾाढा दरवेश थिया उहे। उन्हनि इहो वचन ॿुधी वरितो त बसि उन ॾींहुं मन में ठाने वरितो कि हाणे मां बि हिकिड़ो नियम पकड़ींदुमि। नंदगांव में रहंदा हुया, वृंदावन में, नंदगांव में ब्रज में रहंदा हुया। सोचूं कहिड़ो नियम पकड़िया त साम्हूं उन्हनि जे नंद भवन भगवान जो मंदिर, सोचूं मां रोज मंदिर वेंदुमि, 12 साल कुझु बि थिए रोज मंदिर वेंदुमि, भगवान जे लाइ पंहिंजे हथनि सां गुलनि जी माला ठाहींदा, उहे माला उन्हनि खे पाईंदा। नियम शुरू थियो ॾाढी प्रेम में। अरे अञा 12 साल पूरा पिया आहिनि, पर उमंग इहो हुई कि बसि 12 सालनि खां पोइ मूंखे भगवान जा दर्शन थींदा,
भगवान जरूर दर्शन ॾींदा। इन प्रेम में हिकु हिकु ॾींहुं ॾाढे भाव सां उन्हनि गुज़ारियो। रोज मंदिर वेंदा, रोज भगवान खे निहारे रोंदा हुया, रोज माला पाए करे धीरे सां भगवान जे कन में चवंदा, प्रभु महीनो गुजरी वई, हाँ महीनो गुजरी वई, बाक़ी 11 साल 11 महीना, वरी 6 महीना गुजरनि त प्रभु 6 महीना गुजरी वे, बाक़ी 11.5 साल, 2 साल 5 साल गुजरिया, बाक़ी प्रभु एतिरा। हाणे त एॾो प्रेम वधी वियो, अची भगवान खे चवण लॻा, प्रभु बस महीनो बाक़ी अथई। विच में कई कठिन परीक्षाऊं थियूं, पर हिकु ॾींहुं बि उन्हनि छुटी न कई, हिकु ॾींहुं बि छॾियो न मंदिर वञणु, हिकु ॾींहुं बि भगवान खे माला पाइण उहो छॾी न। प्रभु हाणे 1 महीनो, हाणे त रोज जेॾी महिल मंदिर अचनि त नचंदा अचनि, ॻाईंदा अचनि। कोई पुछंदो, भाई भगवान एॾो ख़ुशि छो थो लॻे, महात्मा संत एॾो ख़ुशि छो थो लॻे? चई बसि बाक़ी महीनो बचियो आहे भाई, हाँ बाक़ी महीनो बचियो आहे, भगवान दर्शन ॾींदा। ॾाढो गदगद। हाणे भगवान खे चवण लॻा, प्रभु बसि बाक़ी 1 ॾींहुं बचियो अथई, बसि सुभाणे ॾींहुं आख़िरी अथई, पूरा 12 साल थींदे, पोइ 3 ॾींहं खां 13 साल शुरू थींदी। भगवान कृपा कजांइ, दया कजांइ। आख़िरी ॾींहुं आया मंदिर भगवान जो दर्शन करण जे लाइ, भगवान खे माला पातऊं, अखियुनि में झरझर आंसू, भगवान खे हथ जोड़े चवनि था, प्रभु 12 साल पूरा थिए, सुभाणे 13 साल शुरू थियण वारो अथई, भगवान कृपा कजां, ऐं अगरि तुंहिंजे भक्तनि जा वचन सचा आहिनि, सत्संग जा वचन सचा आहिनि, त मूंखे दर्शन ॾिजां। ॾिस मां 1 ॾींहुं बि छुटी न कई में थी, ऐं 1 ॾींहुं बि मुंहिंजो प्रेम घटिजो न आहे, उल्टो वधियो ई आहे। प्रभु दया करणी पवंदो, तव्हांखे करुणा करणी पवंदो, दर्शन त ॾियणो पवंदो। अॼु मां आयो मां थी, सुभाणे मां न ईंदोमांव, सुभाणे तव्हांखे अचणो पवंदो। ऐं जे अगरि सुभाणे तव्हां न आयो, भक्त धमकी बि ॾींदा आहिनि भाई, हाँ जे प्रभु अगरि सुभाणे न आयो त पोइ कॾहिं मां तव्हां वटि न ईंदोमांव। चओ हरे राम, पोइ मां कॾहिं तव्हां वटि न ईंदोमांव, सुभाणे तव्हांखे अचणो पवंदो। मां पंहिंजे घर में पूरी तयारी करे रखंदुमि, सभु व्यवस्था करे रखंदुमि, प्रभु तव्हांखे अचणो पवंदो, दर्शन ॾियणो पवंदो। एतिरो चई प्रार्थना करे संत हली विया। रात भर निंड न आई, रात भर, छो जो भरोसो हुयो, विश्वास हुयो, ऐं जे 12 साल नियम निभायो हुजे, उनखे भरोसो कीअं न हूंदो भाई, उनते विश्वास, उनखे विश्वास कीअं न हूंदो। रात भर आराम ई न थियो, निंड ई न थी, कीर्तन भजन हलंदो रहियो, ऐं अखियुनि में आंसू कि सुभाणे प्रभु जा दर्शन थींदा, सुभाणे भगवान जा दर्शन थींदा। ॿियो ॾींहुं थियो, सुबुह जो तुरंत उथिया, माला तैयार कयूं कि भगवान ईंदा त भगवान खे माला पाईंदुमि, ऐं 56 भोग भगवान जे लाइ तैयार कयूं। वरी चयूं मतां न घटि पइजे, मतां भगवान पूरी टोली सां गॾु न अचनि, हाँ ग्वाल बाल बि गॾु न अचनि, त ॿियो बि तैयारी कयूं, प्रसाद जी व्यवस्था कयूं। वरी लॻो न इहे बि मतां घटि न थियनि, मतां कोई गोपियूं वोपियूं बि हली अचनि भगवान सां प्रेम में, वरी तैयारी कयूं। वरी सोचो हे बि घटि न पइजी वञे, मतां कोई देवी देवता बि हली अचनि, भाई भगवान था अचनि त उन्हनि सां गॾु असां बि दर्शन करे वठूं। अञा तैयार कयूं, भंडारो कंदा विया, तैयार कंदा विया कि भगवान ईंदा ईंदा, भगवान ईंदा, दर्शन ॾींदा। मंझंदि थी वई, 12 थी विया, भगवान न आया। वीचार कयूं कि मतां हाणे सुबुह जो भगवान जी आरती वारती थी हूंदी, मंदिर में पंडित जी आरती कंदा हूंदा, त भगवान बि थोड़ो थकिजी पिया हूंदा, आराम कंदा हूंदा, शाम जो जरूर ईंदा भगवान, शाम जो जरूर दर्शन ॾींदा। पर शाम थी वई, संध्या थी वई, भगवान न आया। संत जो भाव ॾिसो, भक्त जो भाव, चवनि था लॻे तो भगवान खे ॾाढा कम हूंदा भाई। हाणे शाम थी आहे, संध्या थी आहे, त मतां भगवान गायूं चारण वियो हुजे, हाँ गऊ चारण करण वियो हुजे, थोड़ी देर में अची वेंदा भगवान, बस थोड़ी देर में ईंदा। रात थी वई, अंधेरो थी वियो, भगवान न आया। चओ हरे राम। तॾहिं बि मन खे दिलासो था ॾियनि कि बस बस हाणे त रात थी वई आहे, हाणे त मंदिर बि बंदि थी वेंदा, भगवान खे बि शयन कराए सभु पुजारी पंहिंजे पंहिंजे घर हली वेंदा, हाणे भगवान पक पोइतों जे रास्ते खां हली ईंदा, हाणे त बसि मूंखे चिंता करण जी ज़रूरत न आहे, इंतजार ख़तम थियो, हाणे भगवान थोड़ी देर में ज़रूर ईंदा। ॾिठो 9 थी विया आहिनि भाई, हा हाणे भगवान खे आराम कराए छॾियो, भगवान हली ईंदा, पर भगवान न आया। चओ हरे राम। प्रभु न आया। हाणे भक्त रोअण लॻो।
भगवान खे चवण लॻा छो प्रभु तव्हांजो नालो त करुणा निदान आहे, तव्हां त सभिनीनि ते कृपा कंदा आहियो, महिरबान तव्हांजो नालो आहे। महिरबान तव्हांखे भक्त चवंदा आहिनि, करुणा निदान चवंदा आहिनि, उहे नाले जी तव्हांखे लज न रखणी आहे। भगवान खे था चवनि मां 12 साल तव्हां वटि आयुमि, तव्हांखे हिकु ॾींहुं अचण में तकलीफ़ थी थिए। इहे शब्द भक्त जा। 12 साल मां बिना कोई बहानो करे तव्हां वटि रोज आयुमि, पंहिंजो नेम निभायो, इन जे ख़ातिर कि 13 साल जी शुरूआत में मूंखे तव्हांजा दर्शन थींदा, पर तव्हां मुंहिंजे लाइ हिकु ॾींहुं नथा कढी सघो। भगवान मां हेॾी तयारियूं कयूं आहिनि कंहिंजे लाइ, एॾो प्रेम मां तव्हां सां कयो प्रभु, अॼु तव्हां दर्शन न ॾिनो आहे। भगवान बसि हाणे त क्रोध अची वियो, संत खे गुस्सो अची वियो, नाराज़ थी विया भगवान सां, चवंदा बसि हाणे प्रभु बसि हाणे तुंहिंजी भक्ति छॾीसीं। कहिड़ो फ़ाइदो आहे तुंहिंजी भक्ति करण सां जॾहिं तुंहिंजे संतनि जा ई वचन तूं सत्य नथो करे, हा त पोइ कहिड़ो मतिलबु तुंहिंजी भक्ति करण, बसि तुंहिंजी भक्ति छॾीसीं। उहो जेको 56 भोग ठाहिया हुयूं, भंडारो ठाहियो हुयूं, उहो कंहिंमें चङी तरह बंदि करे पैक करे लपेटे करे हिकिड़े बर्तन में उहो माला बि खयूं, चयूं बसि हाणे तुंहिंजी भक्ति न कंदासीं। ऐं जॾहिं भक्ति न करणी आहे त तुंहिंजे मंदिर जे साम्हूं रहण जो मतिलबु बि न आहे। नंद बाबा जो हे भवन जेको आहे, नंद महल, नंद गांव, मां सभु छॾे थो वञा। संत चवण लॻा मां सभु छॾे भगवान अॼु हली थो वञा। ऐं कहिड़े तरफ़ विया? बरसाने जे तरफ़ हली विया। चओ हरे राम। जंहिं तरफ़ बरसाने रस्तो पवंदो आहे वृंदावन खां, नंद गांव खां, उन तरफ़ अॻिते वधी विया। राति जो अंधेरे में संत वधी विया अॻिते। ऐं रास्ते भर भगवान खे चवण लॻा कि प्रभु तूं ठीकु न कयो, भगवान तूं ठीकु न कयो, अजाई मां तुंहिंजी भक्ति कई, 12 साल अजाई गंवाए छॾिया। रोअंदा रहनि कि प्रभु तूं ठीकु न कयो, तूं ठीकु न कयो। एतिरे में न साम्हूं हिकिड़ो गांयुनि जो झुंड पियो अचे, कई गायूं अचनि पियूं, त हिकिड़ो गांइ चराइण वारो नंढो बालक बि हुयो। चओ हरे राम। उहो बि लठ पकड़े ऐं गायुनि खे अकलींदे अकलींदे अचे पियो, त ॾिठी भई साम्हूं महात्मा बीठा आहिनि। चई बाबा जी थोरो साइड थियो। बाबा जी जो ध्यानु न हो त भगवान खे था ॻाल्हाइनि। अरे थोरो परे थियो, परे थियो, गांइ कोई थूणो न हणियो तव्हांखे भाई, परे थियो परे थियो। आख़िर सुध बुध न हुई त उन बाल गोपाल जेको हुयो उहो बालक उन तुरंत उन खींचे वरितो। बाबा जी ध्यानु त ॾियो, एॾी गायूं थी अचनि, साम्हूं रस्तो तव्हांखे किथे नज़र अचे तो, दूर दूर तक केवल गायूं गायूं अथव, थोड़ी देर बीह रहो, हे हली वञनि पोइ तव्हां पंहिंजी यात्रा कजो। चई घणी देर लॻंदी भाई? चई थोरो समय त लॻी वेंदो। कंहिंजी गायूं आहिनि एॾियूं? चई नंद बाबा जी गायूं आहिनि। चओ हरे राम। हा नंद बाबा जी गायूं आहिनि। अच्छा घणो समय लॻ? चई ॾाढो समय लॻंदो, थोड़ी देर हिते वेही रहो, मूंसां थोरी ॻाल्हियूं कयो। चओ हरे राम। हल भाई तूं वे भला। सभु परिचय वरिचय थियो। वो बालक पुछण लॻो बाबा जी तव्हां काॾे था वञो? चई बसि निकितो आहियां, जाते मंजिल वठी वई, बरसाने जी तरफ़ निकितो आहियां, जाॾे मंजिल वठी वई। अच्छा ही शुद्ध घीअ जी ॾाढी बढ़िया ख़ुशबू थी अचे, तव्हां वटि थैले में छा आहे? थैले में छा रखियो अथव? चई भाई हिन में भोजन आहे, 56 भोग आहे। चई कंहिंजे लाइ? चई छॾ भाई न पुछ। अरे ॿुधायो त सही। चई जेको मथे वेठो आहे न टिनिनि लोकनि जो मालिक, जेको मालिक तो चवाए पाण खे, ऐं भक्त वत्सल भगवान चवाईंदो आहे, भावग्राही जनार्दन जंहिंजो नालो आहे, हा हा उनजे लाइ ठाहिया हुया। मां सोचियो हुयो 12 साल नियम कंदुमि त भगवान दर्शन ॾींदा, पर हो त छलिया निकितो, उहो त आयो ई कोन। हेॾी सभु तयारियूं कयूं ऐं उहो त आयो कोन। वो बाल गोपाल चवण लॻो अरे उहो ईअं ई अथई, छॾेसि हुनखे, उहो ईअं ई अथई, असांखे ख़बर आहे न, असां बि त ब्रज जा था रहूं न भाई, उहो भगवान ईअं ई अथई, हुनखे छॾेसि। हिकु कमु कर, हाणे एॾो सभु ठाहियो अथई, इन जो छा कंदे? चई काॾे वञी करे वेही करे आराम सां मां ई खाई वेंदुमि। चई बाबा अकेले छो खाईंदे, मूंखे बि खाराए। चओ हरे राम। अकेले छो खाईंदे, मूंखे बि खाराए। चई हा भाई ठीकु आहे, अकेले त मां खाई बि कोन सघंदुमि, तूं बि खा। वे खोल बाबा। खोलियऊं 56 भोग, ऐं पहिरियों संत जी पाण खाधो, पोइ बाल गोपाल खे जेॾी महिल खाराइण लॻा, चई भाई तूं बि खा। चई मुंहिंजा हथ जेके न गोबर में पूरा भरियल पिया आहिनि, हिकु कमु कर बाबा तूं ई पंहिंजे हथनि सां खाराए। वाह। संत चवण लॻा वाह, हा तूं बि पको ब्रिजवासी आहे, तूं बि पंहिंजे मालिक ते ई वियो आहे, हा न। हो बि कोई मौक़ो न छॾींदो आहे भाई भक्तनि जे हथ सां खाइण जो ऐं उन्हनि जी सेवा जो, तूं बि उहो ई आहे। हल ठीकु आहे भाई मां ई तो खाराए।
पंहिंजे हथनि सां संतन बाल गोपाल खे खारायो। चओ हरे राम। खूब बढ़िया डट के ॿिन्हिनि खाधो भाई। हाणे संतन छा ॾिठो कि भाई मां त बढ़िया खावां थो, पर हिन जे अखियुनि में आंसू बि आहिनि, अखियूं लाल थी वई आहिनि। संत चवंदा बेटा राजा रोई छो तो, छा थी वियो, कोई ग़लती थी वई, भोजन सुठो न ठहियो आहे, छा थियो भाई, जार जार रोए। अरे छा थियो भाई, कोई ग़लती थी, मां तोखे कुछ ग़लत चई छॾियो त मूंखे माफ़ कजांइ भाई, तू रोई छो तो, कारण त ॿुधाए, तुंहिंजी अखियूं लाल थी वियूं आहिनि प्यारा, तू रोई छो तो बेटा, ॿुधाए त सही। तॾहिं आवाज ॾिनी उन्हनि, चयो बाबा भोजन त खाराए, ऐं 12 साल जेकी माला पराई हुई अॼु उहो न पाराईंदे। चओ हरे राम। हाँ, जेकी 12 साल तूं नियम न छॾियो, उहो माला अॼु तूं भुलिजी वहीं छा? उहो बि त रखी अथई थैले में, उहो माला न पाराईंदे। संत चुप थी विया, अची तूं केरु आहीं भाई? हाँ, केरु आहीं तूं? जेॾी महिल उन एतिरो चयो त भगवान सभु भुलिजी करे उते साक्षात पंहिंजे सहज रूप में प्रकट थी करे उन्हनि खे दर्शन ॾिनो। भगवान चवंदा भाई मां ई त आहियां। हाँ, 12 साल जंहिंजी तूं सेवा कई, 12 साल माला पाराई आहे, रोज अची दर्शन कयो अथई, ऐं मूंखे माफ़ कजां, मूंखे अचण में थोड़ी देर थी वई। भगवान चवंदा मूंखे माफ़ कजां भाई, पर तुंहिंजे प्रेम जी बलियारी आहे, ई माला मूंखे पाराए, मूंखे माराए। हाणे ॾिसो भगवान साक्षात बीठा आहिनि, भक्त ॾाढो क्रोध था कनि भगवान ते। चवनि था अच्छा हाणे आया आहियो, सुबुह खां राति थी वई, तव्हांखे दया न आई, थोड़ो बि क्यास न आयो, थोड़ो बि तरस न आयो मुंहिंजे मथां? एॾो इंतजार करायो तो, हाणे त माला कोन पाराईंदुमांव। चयूं भाई छो? एॾा साल नियम कयो थी, अॼु माला छो न पाराईंदे? अॼु त मां पाण तोखे दर्शन ॾियणो आयो आहियां, साक्षात तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, पोइ तूं माला छो न पाराईंदे? चवंदा न न हाणे वञो भाई, हाणे कोई माला तव्हांखे न पाराईंदुमि। छो? चई मां सम्झी वियुमि। छा सम्झी वई भाई? 12 साल दर्शन कोन ॾिनो, अॼु हिकु ॾींहुं मां तव्हांखे छॾे केवल बरसाने जे तरफ़ वधियो आहियां, हाँ, राधा रानी जी तरफ़, उनजे शहर जी तरफ़ केवल वधियो आहियां, त साक्षात अची साम्हूं बीठा आहियो, मूंखे चओ था माला पाराए। हाणे छॾियो तव्हांखे माला कोन पाराईंदुमि, सिधो वञी राधा रानीअ खे माला पाराईंदुमि। हिकु बार उन्हनि जे चरणनि में अगरि मुंहिंजी अर्जी लॻी वई, पोइ त तव्हांखे त पोइतो पोइतो घुमणो पवंदो। ऐं भक्त अॻिते वधी विया, भगवान चवनि था भी भाई भी, थोरो भी त सही। चवनि था न न, अरे मूंखे कुझु चवण त ॾे। चवनि था जेको चवण तो हाणे उते अची अदालत में चइजो, हाणे कुझु न ॿुधणो आहे तव्हांजो। तुरंत भक्त डुक पाए विया, बरसाने में राधा रानी जे मंदिर विया, राधा रानी की जीअं ई माला पारायूं त उन्हनि साक्षात राधा रानी जो दर्शन कयो, ऐं उन्हनि इहो ॾिठो कि राधा कृष्ण कोई बि भेद न आहे, उहे ई राधा रानी आहिनि, उहे ई श्री कृष्ण आहिनि, कोई बि भेद न आहे। अहिड़ा उन्हनि दर्शन कया, ऐं चयो भैया हाणे तुंहिंजी भक्ति में कुझु रखियल ई न आहे। हाँ, भगवान खे था चवनि प्रभु तुंहिंजी भक्तीअ में कुझु रखियल ई न आहे, मां त राधा रानी जी भक्ति कंदुमि। नालो छा हुयो संत जो? ॿुधायो न भाई? कृष्णदास। चवनि था नालो बि छॾियो, अॼु खां पोइ राधा दास। चओ हरे राम। हाँ, वाकई कथा में लिखियल आहे, संतन नालो ई मटी छॾियो, हटायो भाई कृष्णदास न राधा दास, ऐं उन ॾींहं खां पोइ नालो संतन जो राधा दास पइजी वियो। हाणे त बसि हिन जी भक्ति करणी आहे, पोइ त तूं अॻितां पोइतां घुमंदे प्रभु। चओ हरे राम। भगवान ॾाढी कृपा कई, ॾाढी कृपा कई। संतन जा वचन तो भीष्म पितामह जा, तो भगवान उहे वचन भी सत्य कया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण। नेम कोई भी हुजे भाई, बस उनमें जरूरी ॻाल्हि आहे कि असांजी श्रद्धा हुजे, भरोसो हुजे, विश्वास हुजे, प्रेम हुजे भाई। चओ जय श्री कृष्ण। बस जाते प्रेम हूंदो आहे उते भगवान पोइतों पोइतों हलंदा आहिनि भाई। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रेम कीअं थींदो? चवनि था नित्य भगवान जो कीर्तन करण सां, भक्ति करण सां, भक्तनि जी कथा ॿुधण सां, भगवान जा चरित्र ॿुधण सां ई प्रेम थींदो आहे। जंहिंजे बारे असां ॿुधंदासीं कोन, जंहिं माण्हू खे सुञाणींदव कोन, जंहिंजे बारे तव्हां चर्चा न कंदव, जंहिंजे बारे थोरो वीचार न कंदव, उन सां प्रेम करे सघंदव भाई? संभव ई न आहे, संभव ई न आहे। चओ हरे राम। जंहिंजे बारे पहिरियों पतो त कयो,
वो भगवान कीअं कीअं उनजो स्वभाव आहे, कीअं प्रभु प्रेम कंदा आहिनि, कीअं भक्तनि सां भगवान प्रेम कयो आहे। थोरी जानकारी त वठो भाई, पोइ त प्रेम थी सघंदो भगवान सां। चओ राम, थोरो ॻाल्हाए त ॾिसो भगवान खे, ॾिसो पोइ भगवान रिटर्न जवाब ॾियनि था की न। संभव ई न आहे कि भगवान तव्हांखे कोई अनुभव न ॾियनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जी कृपा महसूस कयो भाई। भगवान ऐं सतगुरनि जी तरफ़ों भक्ति असांखे सभिनीनि खां सुंदर गिफ्ट आहे, सभिनीनि खां सुंदर तोहफ़ो आहे भाई। असांखे गिफ्ट मिलंदा आहिनि त असां ख़ुशि थींदा आहियूं न भाई, गदगद थींदा आहियूं कि असांखे भाई तोहफ़ो मिलियो आहे। खोलण जी इच्छा हूंदी आहे, ॾिसण जी इच्छा हूंदी आहे कंहिं असांखे छा ॾिनो आहे। त सतगुरनि जे द्वारा असांखे भक्ति सभिनीनि खां वॾो उपहार आहे, सभिनीनि खां, जंहिंजो कोई मोल ई कोन्हे, कोई तुलना ई कोन्हे भाई। चओ हरे राम। जेको जन्म मरण खां बचाए थो छॾे, उहो तोहफ़ो असांखे संत सतगुरु ॾींदा आहिनि। भक्तनि जे संग में असांखे मिलंदो आहे, सत्संग में मिलंदो आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण। चओ न भाई। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। तोहफ़े सां मूंखे हिकिड़ी ॾाढी सुठी सुंदर ॻाल्हि यादि आई, बढ़िया। हिकु बार बाबा जन इहो सत्संग में ॿुधायो कि भाई मंगलू राम मंगली बाई जी शादी थी, ऐं शादी खां पोइ मिलंदा आहिनि न भाई, गिफ्ट मिलंदा आहिनि रिसेप्शन में, बढ़िया। त गिफ्ट जेके मिलिया, ॿिए ॾींहुं शादी खां पोइ उन्हनि खोलिया सभु, त लिफ़ाफ़ा बि मिलिया। हिकिड़े लिफ़ाफ़े में हिकिड़ी चिठी मिली, ऐं चिठीअ सां गॾु न फिल्म जी टिकट हुई। चओ हरे राम। फिल्म जी टिकट, बढ़िया। मंगलू राम सोचण लॻो भाई फिल्म जी टिकट कंहिं ॾिनी आहे, ऐं बि पहिरें ॾींहुं, बढ़िया। वीचार करण लॻो, हाणे लिफ़ाफ़े में कुझु नालो बि न लिखियल। घरवारी खां पुछी, तोखे ख़बर आहे भाई तुंहिंजे माइटनि कोई थोरी ॾिनी आहे? चई मुंहिंजा माइट फिल्म जी टिकट ॾींदा, मुंहिंजा माइट तव्हांखे 2-3 किलो टमाटा ॾींदा, फिल्मनि जी टिकट छा कंदव? हाणे महिल टमाटा ॾियनि त सभिनीनि खां वॾा तोहफ़ा आहिनि न। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। असांजी गीता दीदी आहे, हुन खां मां पुछियोमांसि भाई राखी चई थी तोखे छा खपे? चई 8-10 किलो टमाटा ई मोकिलिजे, ॿियो कुझु न मोकिलिजे भाई। चओ जय श्री कृष्ण। तोखे बि न ख़बर आहे इहा टिकट कंहिं ॾिनी आहे भाई फिल्म जी? चई मूंखे न ख़बर आहे, पतो कयूं त पतो बि न पियो कुझु। चई हाली छॾेसि भाई, अॼु शाम जो शो आहे, पाण भई ॾिसी था अचूं, पोइ ॾिसंदासीं भाई कंहिं ॾिनो आहे। मंगलू राम मंगली बाई ॿई घर खे तालो लॻाए बढ़िया फिल्म ॾिसण विया। फिल्म ॾिसी राति जो बढ़िया पॉपकॉर्न खाई मौज करे जेॾी महिल राति जो वापसि आया त ॾिठूं घर जो तालो टुटियल आहे। चओ हरे राम। घर जो तालो टुटियल। तुरंत अंदरि विया त सामान हेॾे होॾे बिखरियल, चोरी थी वई आहे घर जी। अरे बाप रे, कीमती सामान सभु चोरी। हिकिड़ी चिठी ॿी पई हुई, वो चिठी वञी खोलियऊं त चिठीअ में लिखियल हुयो, मंगलू राम हाणे त सम्झी हूंदे न फिल्म जी टिकट कंहिं ॾिनी आहे? चओ हरे राम। हाँ, हाणे त तूं सम्झी हूंदे न भाई फिल्म जी टिकट तोखे कंहिं मोकिली आहे। तव्हां ॿई वञो, व्यस्त थियो त पोइ तव्हां चोर असां साफ़ सफ़ाई करे वठूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। असां बि अगरि संसार जी फिल्म ॾिसंदा आहियूं, संसार में भटकी पवंदा आहियूं, त काम क्रोध लोभ मोह जेके चोर आहिनि उहे असांजे घर बि अंदरि हली ईंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। ऐं अगरि ध्यानु प्रभु जे तरफ़ हुजे, भक्तीअ जे तरफ़ हुजे, त पोइ इहे विकार असांखे सताईंदा न आहिनि। भजन में मन हुजे त भॻवान ख़ूब कृपा कंदा आहिनि। काली दो माइनर। अचो भाई भजन कयो, असां सां गॾु धुनी लॻायो। प्रेम सां कीर्तन कजो भाई। रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे। गायो भाई। रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे। रघुनंदन राघव
बोलो रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया 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 गाओ तो रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम बोलो रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया 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 राम हरे ओ सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम बोलो रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे ओ रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे गाओ हरि बोल ताड़नी सेवा सिया राम हरे 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 ओ सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे गाओ हरि बोल ओ रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरि बोल रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम बोलो रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे गाओ आवाज दो भाई प्रेम सा सिया राम हरे 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 ओ
सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे हाँ सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरि बोल प्रेम सा रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव हरि बोल सिया राम हरे सिया राम गाओ रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे ओ रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे सिया राम हरे ओ सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे हाँ सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे सिया राम हरे बोलो राधे राधे राम राधे 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 जय राधे राधे राम राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 जय जय वृंदावन बिहारी लाल श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की जय ओम शांति ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे